मुझे साईं सजन सैयद हसन साहब ने इस्लामाबाद घुमाया असां घरे को साईं इहो रात को ॿुधायो त ईमेल वटि यार असां म्याशी करायूं शादी थी ज़माने में हिन वक़्तु वो साईं खे अर्ज़ु कयो ऐं पढ़ियल उस्ताद अब्दुल गफूर जो नालो उन साईं जी शनासाई कयो मोहब्बत जो वास्तो तो सिर्फ़ ॿुधण आयासीं शेख अयाल जो ही जेको प्रोग्राम हो अटेंड करण लाइ तव्हांजी महिरबानी मौक़ो ॾिनो अथव शेख अयाल ते असांजो बल त ॻाल्हाए उन काफ़िले में शामिल थी वञे जेके असां मोहबत कंदा हालांकि सभई मोहबत कंदा प्रोफेशनली साईं जो नालो छा धारे जो प्रोफेशनली मां वकील मां हाईकोर्ट बार जो रिसेंटली एक साल जनरल सेक्रेटरी हाईकोर्ट बार में मां प्रैक्टिस सेक्रेटरी तो मां राय सुठी ख़ैर होती है और लोग दूर के ख़ैर होती है स्टार्ट ही करके शेखर जवाब थे वक्त के जमान का डाला कुछ जीवों का छाया जय वक्त वो जमान का डाला कुछ जीवों रखा छाया थी को ये वाली तो दो जना शायद की जिंदगी जा शायद ये बोले जा खूब तमाम खड़ी मल्टी डायमेंशनल पर्सनालिटीज होंगी सजाद सा अरे जो प्यारा तमाम घरों शना साइड जो आ मुलाकात नहीं आनिया तो मुझे घर में मानी होगी चारे करे जो रसूल बशमली के साथ जो असासा ये चीज़ तो मोहब्बत है जो मुझे से तमाम घर वास्तव है उन्हें ज़रूर लेकरे दोस्त जो मोहब्बत खुद रहे हो मां समझा तो लेकर रसूल बशमली के साथ के पिटाई सरकार के लिखण के लाए मौको न मिली सको मिली हो जिहाद ये नई डायमेंशन जिहाद नहीं जो जो ऐसा बसा कचहरी में उन्होंने विजो में अद्भुत विचार पाली साइन उन्होंने को मिलाई निकाल है इनकी दोनों जी लिखने की जरूर खास सवाल के मामले लिख लेते थे असान स्टेज पे बड़ा काबिल सब शख्सियत हुए था उन्होंने दिलाया था पर खास सवाल जवान दिलाया गुजारिश कर सो के उधर पहुंची दोनों बिठाई के नए अंदाज में था एक साइन फरमाया तो बिठाई के नए अंदाज में वो हकीकी इंसानी अंदाज है उन अंदाज में इसमें ज़रूर है बड़ी हिसाब में मिसने की कोशिश की असा इंसान है शायद भी इंसान है बड़ा मन थी सकता बड़ा ख्याल वाला थी सकता पर मन में कि उनकी शख्सियत में के पहलू क्या होगा कि केला होगा मानव बटने की अख्तियार तो उनके केड़े जिंदगी के पहलू केड़ी शायरी केड़े ख्याल से प्यार करे तो ऐं केड़े ख्याल से न तो करे पर मां शेख अयाल चाहता हूं उन्हें इंतजामियत के कराने की कोशिश तो मैं इन्होंने शेख से वाला इतने का कोई नहीं थी बड़े लिखे मानव को माफी आज नेट मनी हिना पत्थर में आज नेट मनी हिना पत्थर में मुंडोरा का एग्जाम आज आए तस्वर रूप दो धरती मुझी मुझी ये बुक स्मरणी आए ना का रेखा भरनी आए ना का मुझी करनी आए अरे शेख अयाल ने का कहानी वो कहानी वो मैसेज मुझे ख्याल में को पैगाम देखो तुम्हारे लिए आसान है सभी के लिए तथा कहानी आए नहीं घर उसी का नहीं गरीबाई को पर ये उन्हें इंसान है खासूसन देखो आखिरी बड़े जो ना देखो इंसान है उन्हें शायद बनाया मैं शायद में कहीं कंपैरिजन न करो शायद खुशबू के जिसे होना है क्या वक्त तमाम के केड़ी परफ्यूम बने थी क्या वक्त तमाम के केड़ी परफ्यूम बने थी हर परफ्यूम की पानी पानी मज़ो है
टेस्ट आहे ऐं शायदि असांजा परफ्यूम थिया और तव्हांखे कहिड़ी शइ वणे थी तव्हांजी बात आहे असां वरी कंपेरिजन कयूं मिठाई में असांजो सदा मिठाई के इनकलाब जो शायर आहे मोहब्बत जो शायर आहे उन तबके जो शायर आहे मिठाई की जेका सभ खां अज़ीम शइ आहे उहा इहा आहे त मिठाई उन दौर में मिठाई असांजे तबके जे उन पीढ़ियुनि उन जेको अॼु ताईं पीढ़ियुनि असां वटि औरत अॼु ताईं बि कान अलाए कहिड़ी सूरत हाल में तमामु वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे जिते असांजी अहिड़ी ॿिया असांजो नूं भेनर या भाउ जेके कमु कनि था उनजी त ज़रूरत आई आहे पर अॼु तमामु वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे उन वक़्त में अॼु खां कोई 250 साल खां मथे न सो त मिठाई उन वक़्त में पंहिंजो लीडर पंहिंजो भॻवान पंहिंजो सरमाण औरत खे सुर ससुरी ॾिसंदो सरमारी ॾिसंदो सुर मुहम्मद ॾिसंदो ऐं जेकॾहिं मिठाई जी ॻाल्हि कजे अॼु दौर खे वठे त साईं सरात में जाके वसंदे बि हलो तो पिछो सोनी या कर जाने नी जेके रातानी बिहारी बन हाणे जेकॾहिं असां अॼु जे दौर में बि औरत इहो किता हुजे त वञी पंहिंजे कम खे छॾे पंहिंजे पुरुष खे छॾे बिहार जे सूरत हाल छा थींदी ऐं मिठाई जी नज़र में होशियार इहे तमामु जेका क्वेश्चन्स आहिनि जिन ते बहस कयो पर शेख हयात जी जेका इनकलाबियत और रोमांस आहे ऐं हिकिड़े त शेख हयात जी शायदि जेको रिथम आहे अहिड़ो रिथम शायरी के शायर त उन्होंने जेको ख़ासि तौर ते चीज़ उन्हनि जी शायरी आहे त जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत काशे न आहे बिख बिख ते मंजूर ॾिसी के शीर कॾहिं कजूर छॾी कंहिं उगाबी चपे थोरा आख़िरी जी वतरती त चोॾहं निकल आया आहे जिंदगी झपट सी रहती जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत काशे न आहे सारी उमिरि गुलामी ही कथा त मुंहिंजे लाइ त हमेशह ॾाढो मशहूरु आहे त सारी उमिरि गुलामी जी आज़ादी पर जी बि चङी ऐं तो पंहिंजे पूरे सारी उमिरि गुलामी जी खां आज़ादी पर जी बि चङी आहे ऐं तो पंहिंजी पूरी ऐं तो पंहिंजी पूरी ज़िंदगी चैंबर में भरपूर भई सोभ सत सलंदी आहे तंहिंजी सभ खां उन वॾी जेको बि माण्हू हिन धरती हिन बदल जे लाइ शेख हयात ज़रूरु शिकारपुर जो आहे शिकारपुर में ॻायो आहे पर शेख हयात सखर जो बि आहे शेख हयात गीर बि आहे ऐं कहिड़ो असांजे बाग में हैकोट बाग में शेख हयात जो फोटो छाजे करे जो मायानास गीर बि शेख हयात सब पे उनके वॾो डिटेल सां डिस्कस करणु घुरिजे ऐं पढ़ाई लिखा माण्हू कंदा ताईं जी नज़ाकत खे ॾिसंदे त सारी उमिरि गुलामी जी खां आज़ादी पर जी बि चङी आहे ऐं तो पंहिंजी पूरी ज़िंदगी जंहिं में भरपूर हुई सोपल सद सदंदी आहे तंहिंजी सभ खां उमिरि वॾी आहे शेख हयात इनकलाबियत के रोमांस में जहिड़े तरीक़े सां हिन वतन जे हिन धरतीअ जे पीढ़ियल मारियल पोइते पियल ॾाढ ऐं जबर ईसाई माण्हू खे जेको इंसानु ॾिनो आहे उहो पंहिंजो निर्माण आहे उन जेको माटी ऐं शानी नथो थी सघे तव्हां सभु वॾी वॾी